पीपल्स पार्टी की मरकज़ी कमेटी वफ़ाक़ी काबीना जो हिस्सो न बणजण जो फ़ैसिलो कयो आहे। मुस्तक़बिल में पीपी हुकूमत जो हिस्सो बणजंदे नज़र न पे अचे। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडीजू लाहौर में मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर अचे ऐं ॻाल्हियूं करे। एनआरओ खां सवाइ कंहिं बि मसइले ते वेहण लाइ तयार आहियूं। सियासी जमायतुनि खे गॾिजी वेही मुल्क खे अॻिते खणी अचणु घुरिजे। सिंध हुकूमत ज़राअत खाते के ज़राई यूनिवर्सिटी टंडोजाम के शागिर्दनि के बिना व्याज जे कर्ज ॾियण वाला मैकेनिज़म ठाहिण की हिदायत करे छॾी। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर सदारत हेठ ज़राअत खाते जे ज़राई तहक़ीक़ विंग जो इजलास में डीजी पारां रिसर्च विंग ऐं फसलनि जे मयार बाबति ब्रीफिंग। ज़राअत वारे वज़ीर हिदायत कई त ज़राई यूनिवर्सिटी के शागिर्दनि के बिना व्याज कर्ज ॾियण लाइ ज़राई तहक़ीक़ विंग मैकेनिज़म जोड़े। ग्रांट लाइ वॾे वज़ीर सां बि ॻाल्हाईंदुसि त जीअं नौजवान पंहिंजो ज़राई कारोबार शुरू करे सघनि। अंबनि खजूर कपह जे पैदावार ऐं मयार खे वधीक बहितर बणायो वञे। हुकूमत हारी कार्ड ते कमु शुरू करे छॾियो आहे। हैदराबाद के परेटाबाद वाले इलाके में गैस सिलेंडर धमाके वाले वाक़े जो एक ॿियो ज़ख़्मी कराची के सिविल अस्पताल बर्न्सफोर्ड में फौत। वाक़े में फौतियुनि जो अंग ॾह थी वियो। सिविल इंतज़ामिया मूजिब 13 ज़ख़्मी इलाज हेठ आहिनि, जिन मां 7 ज़ख़्मियुनि की हालत ॻणती जोगी आहे। वाक़े सबबि परेटाबाद में सोग की लहर छाई। भारतीय लोकसभा जूं चूंडूं मुकमल। एग्ज़िट पोल में बीजेपी की वाज़े बरतरी की दावा। लोकसभा की 7th ऐं आख़िरी मरहले लाइ 88 जी 57 सीटुनि ते वोटनि खां पोइ चूंडुनि जो मरहलो ख़त्म थी वियो। वोटनि जो टर्नआउट 49 सैकड़ो रहियो। वोटनि जी ॻणप जो अमल ऐं हतमी नतीजनि जो ऐलान 4 जून ते कयो वेंदो। कराची के इलाके गुलशन इकबाल ब्लॉक 7 में फुर दौरान हथियार बंदन हथा नौजवान कतल। 27 वरियनि के इर्तिका के बेकरी का घर वेंदे फौरन रोकियो ऐं मुज़ाहिमत ते फायरिंग कई। फौरू नौजवान का मोबाइल फोन, रोक रकम और मोटरसाइकिल भी फुरे विया। वाक़े की वीडियो सामू अची वई। ॾोहनि ख़िलाफ़ नाक़िस कारकर्दगी ते एसएच गुलशन इकबाल मुअत्तल। संदसि ख़िलाफ़ खातेदार कार्रवाई जो हुकुम। शाहपुर जानिया वासी मस्जिद के पेश इमाम जो बुशेड़ी माइनर में लाश थे, जॾहिं त हाफ़िज़ वसीम लाहिरी कुछ ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम हो। नौजवान के वारसनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त खेसि तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस मूजिब पोस्टमार्टम खां पोइ वधीक ख़बर पवंदी। उमरकोट में पीजे कत्ल में मुलवस पुत्र 2 साथियों समेत गिरफ्तार। डोजू एतराफ़। सीआईए पुलिस पीरसन खलीफ़ अहमद राजड़ के कत्ल केस में मक़तूल के पुत्र यूसुफ राजड़ के 2 साथियों असद ऐं अमीन मंगरियो के गिरफ्तार करे वरतो। जवाबदारन डोजू एतराफ़ करे वरतो।